ख़बर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद मोरो सिंध मां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर नौशर फ़िरोज़ मोहम्मद अरसलान सलीम असिस्टेंट कमिश्नर मोरो मोहम्मद मुस्तकीम कुरैशी नज़ीर अहमद मेमन चेयरमैन म्यूनसिपल कमेटी मोरो पीपल्स पार्टी तालके मोरो जे सदर दोस्त अली सोलंगी म्यूनसिपल कमेटी मोरो जे CMO नूर मोहम्मद समो डॉक्टर असद कलोड़ो हाजी मोहम्मद असलम अमीन आरई हाजी मोहम्मद इकबाल मेमन मुख्तियार कार मोरो गुलाम मुर्ज़ा महर असिस्टेंट मुख्तियार कार मोरो ज़ुहैब अली लंघा ऐं ॿियनि सां गॾु मोरो शहर जो दौरो कयो। हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोरो शहर में तरक़ियाती कम जारी आहे ऐं जल्दी शाही बाज़ार ऐं शहर जे ॿियनि हंधनि खे ख़ूबसूरत बणाए शहर में प्योर ब्लॉक रोड ड्रेनेज ऐं ॿूटा लॻाईंदासीं ऐं टैक्सी रिक्शा स्टैंड खे मुतबादिल जॻह ॾींदासीं। उन खां अलावा सब्ज़ी मेवो गोश्त मार्केट लाइ मुतबादिल जॻह ते कमु जारी आहे। हद दाख़िलनि खां मुतासिर थींदड़ सभिनीनि शहरनि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम कया वेंदा। डिप्टी कमिश्नर नौशर फ़िरोज़ अरसलान सलीम मोरो जे शहरनि खे अपील कई आहे त मोरो इंतिज़ामिया सां तामुन कनि ऐं ॿीहर कब्ज़ा न कनि ऐं मोरो शहर खे ख़ूबसूरत बणाइण में असां सां तामुन कनि त जीअं ईंदड़ वक़्त में मोरो शहर खे हिकु ख़ूबसूरत मॉडल तौरु ॾिठो वञे।